गॾियल क़ौमुनि तरफ़ां पाकिस्तान जे उत्तर में मौजूद 5000 ग्लेशियर्स जी मैपिंग कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गॾियल क़ौमुनि जे इन सर्वे ज़रिए वधंदड़ गर्मीपद ऐं उन जे नतीजे में ग्लेशियर्स जे ॻरण जी रफ़्तार ॼाणे हिकु अहिड़ो निज़ाम ठाहिण जी कोशिश कई वेंदी जंहिं सां मुस्तक़बिल में मौसमियाती तब्दीलियुनि जे नतीजे में थींदड़ तबाहीअ खां बचणु मुमकिन बणिजी सघिजे ऐं ॿोॾि जहिड़नि आफ़तुनि जे हवाले सां अॻुवाट उपाउ वठी सघिजनि। गॾियल क़ौमुनि जी एजेंसी यूनाइटेड नेशंस डेवलपमेंट प्रोग्राम जे मंसूबे मूजिबि ईंदड़ 18 महीननि दौरान 5000 ग्लेशियर्स जी मैपिंग कई वेंदी। पाकिस्तान में यूएनडीपी जे नुमाइंदे हिकु इंटरव्यू दौरान चयो आहे त पाकिस्तान में दुनिया में सभ खां वधीक ग्लेशियर्स मौजूद आहिनि। इन्हनि ग्लेशियर्स जी मैपिंग जो अमल इन लाइ जल्द मुकमल करणु ज़रूरी आहे छो त तेज़ीअ सां ॻरंदड़ ग्लेशियर्स जे करे जबलनि मां नदियूं ठही वेंदियूं आहिनि जेके मुस्तक़बिल में बि हाणोके ॿोॾि या ॿीहर तबाही आणे सघनि थियूं। हिन चयो त पाकिस्तान में हलंदड़ साल आयल ॿोॾि जे नतीजे में जून खां हेल ताईं 1500 खां वधीक माण्हू फ़ौत थी चुका आहिनि जॾहिं त 10 अरब खां वधीक नुक़सान थी चुको आहे जॾहिं त पाकिस्तान में वॾो हिसो पाणीअ हेठि आहे। हिन चयो त ॿोॾि जी तबाही दुनिया जे आॾो मौसमियाती तब्दीलियुनि जी ताक़त ऐं कंहिं मुल्क जी तयारी इन खे मुंहुं ॾियण लाइ कोशिश खे वाज़ह करे छॾियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk